नौशरो फिरोज़ जे शहर फुल भर सां ज़मीन जे तकरार तां जांवरी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि नौजवान मारिजी वियो आहे। ॻोठ ख़ैर मोहम्मद जांवरी में अल्ह वधायो जांवरी ऐं नंगर जांवरी जे ॿिनि धुरियुनि में 2 एकड़ ज़मीन जे तकरार तां झेड़ो थियो। झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए मथां फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में नौजवान शहज़ादो जांवरी ज़ख़्मी थी पियो। नौजवान खे ज़ख़्मी हालत में नौशरो फिरोज़ जे इस्पताल आंदो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हुन दम ॾेई छॾियो। नौजवान जे क़त्ल थियण वारी ख़बर पवंदे ई संदसि घर में कोहराम मची वियो, जॾहिं त धुरियुनि में वधीक छिकताण वारो माहौल पैदा थी पियो आहे। ॿुधायो वञे थो त ॿिन्ही धुरियुनि विच में 2 एकड़ ज़मीन जे मालिकी तां तकरार हलंदड़ हो ऐं अॼु शाम इलाइक़े जे चङे मुड़ुस वटि फ़ैसिलो पिणु रखियलु हो ऐं फ़ैसिलो थियण खां अॻु में ई धुरियूं हिकु भेरो ॿीहर अटकी पयूं ऐं फायरिंग सबबि नौजवान मारिजी वियो आहे। इंतहाई ॾुखो ईंदड़ ख़बर आहे नौशरो फिरोज़ खां, जिते फुल शहर जे ॻोठ ख़ैर मोहम्मद जांवरी में 2 एकड़ ज़मीन जे मालिकी तां जांवरी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि अल्ह वधायो ऐं नंगर जांवरी में झेड़ो थी पियो। जहिड़े दौरान फायरिंग सबबि हिकु धुर जो नौजवान शहज़ादो जांवरी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में नौशरो फिरोज़ जे इस्पताल आंदो वियो, जिते ज़ख़्मनि जी सट न सहंदे हुन दम ॾेई छॾियो। नौजवान जे मारिजी वञण वारी ख़बर पवंदे ई संदसि घर में कोहराम मची वियो, जॾहिं त धुरियुनि में हिकु भेरो ॿीहर छिकताण वारो माहौल पैदा थी पियो आहे। यादि रहे त ॿिन्ही धुरियुनि विच में हलंदड़ 2 एकड़ ज़मीन जे मालिकी वारे तकरार जो अॼु शाम इलाइक़े जे चङे मुड़ुस वटि फ़ैसिलो रखियलु हो, पर निबेरे थियण खां अॻु में ई धुरियूं हिकु भेरो ॿीहर अटकी पयूं ऐं फायरिंग सबबि गभरू नौजवान मारिजी वियो।